ख़ैर नाज़रीन के ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त गढ़ी यासीन जे शाही बाज़ार में कपिड़े की ख़रीदारी लाइ आयल औरतुनि सां दुकानदार अब्दुल कादिर मेमण जे गैर अख़लाक़ी ॻाल्हाइण ऐं दुकान मां धिका ॾेई लाहिण तां औरतूं मछिरजी पयूं। अहिड़ो इतला मिलण ते जाफ़री बिरादरी जे माण्हुनि पहुची दुकानदार ते लतनि ऐं मुकनि जो वसकारो लाहे ॾिनो। ॿिए पासे पुलिस अहलकारनि पहुची झेड़ो ख़त्म कराए छॾियो आहे। होॾां दुकानदार अब्दुल कादिर मेमण ॿुधायो त जाफ़री बिरादरी जे औरतुनि काल्ह मूंखां कपिड़ो कटाइण बैदि घर खणी वञण खां पोइ अॼु वरी वापसि करणु पिए चाहियो, जंहिं ते लफ़्ज़नि जी ॾे वठि थी, जंहिं ते औरतुनि रड़ियूं करणु शुरू करे ॾिनियूं। बाक़ी ॿी काई बि ॻाल्हि न आहे। होॾां ॿिन्ही धुरनि पारां थाणे ते पहुची धार हिक ॿिए जे ख़िलाफ़ NC दाख़िल कराई वई आहे।